बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सैयद ज़ैन शाह हज ते छो वियो? माण्हुनि खे कावड़ आहे, माण्हुनि खे एतिराज़ आहे। साईं जन उन्हनि खां मोकल वठी वञनि हा, इजाज़त वठी वञनि हा, दरख़्वास्त लिखनि हा त मां हज ते वञा थो या रोज़े रसूल जी ज़ियारत कंदुसि, भले पार थो वञा। उन जे करे महिरबानी करे मूंखे 10 ॾींहंनि जी मोकल ॾिनी वञे त साईं जन जो थोराइतो रहंदुसि ऐं वरी महिरबानी कुर्ब। बेहया बेहसिया सैयद जलाल महमूद शाह कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। ज़िंदगी ऐं मौत जी कश में आहे। उनजो भाउ सैयद ज़ैन शाह सियासत में बि सरगर्म आहे। एॾा पंजाब वियो, केनालनि जी वीडियोज़, वरी हिते जलसा, सियासत इजलास, वरी उतां जंहिं महिल हुनखे इतलाह ॾिजे थो त तव्हांजे भाउ जी हालत ख़राबु आहे, सिहत ख़राबु आहे, त घर अची पहुचे थो। उनजी तैमारदारी ख़िदमत वरी मसरूफ़ थी थो वञे। हाणे जेको भाउ जी ख़िदमत अयादत लाइ 2-3 ॾींहं वञे थो त पोयां भाउ भरी थी वञे। ज़ैन शाह किथे आहे? बबरलो में कोन हो, मोरे में कोन हो, सकरंड में कोन हो, लाड़काणे में कोन हो। ज़ैन शाह किथे आहे? हाणे माण्हू सियासत त करे थो, पर 24 कलाक सियासत करे। न उनजो घर आहे, न ॿार आहे, न औलाद आहे, न ख़ानदान आहे, न फैमिली आहे। ॿार बच्चा स्कूलनि में पढ़नि था, उनजी तालीम, उन्हनि जी फीस, उनजी सार संभाल, पर घोर लहण त तालीम उन्हनि जी सही थिए थी या नथी थिए, कीअं पढ़नि था, रिज़ल्ट छा थी, न उहो बि न करिणो आहे। घर जा भाती, खाध खुराक, लटो कपिड़ो उन ते फ़र्ज़ु आहे वठी ॾियणु। लटो कपिड़ो, ख़र्चा ख़राजात कीअं था थियनि, गाॾियूं कीअं थियूं हलनि, पेट्रोल कीअं थो अचे, गाॾियूं पेट्रोल ते थियूं हलनि, उनजो बंदोबस्तु थियो, घर कीअं थो हले, बिजली जा बिल, गैस जा बिल। इहा ज़िंदगी कान्हे, बसि धरणे में छो न हो। वरी ॻाल्हि थी वई, पाण उहे वरी घर वेठा आहिनि पोस्टूं करण वारा। हिकिड़ो तव्हांजी मां मिसाल त घणा आहिनि, तव्हां ॿुधी ॿुधी थकिजी पवंदव। पोइ लाड़काणे में हिकिड़ो कारकुन हुयो जीए सिंध जो, हुनजे नाले जी ख़बर ई न आहे असली नालो छा। खुमैनी जे नाले सां मशहूरु हो, सभु हुनखे खुमैनी कोठींदा। 2 साल अॻु में उहो गुज़ारे वियो। ॿिए जीए सिंध वारे उते उनजी पोस्ट रखी मरण जी, खुमैनी जे मरण जी। उनजे पाड़े में बि रहे थो, जीए सिंध में बि, दोस्त बि, माना 3 शयूं थियूं। हिकु खुमैनी जे पाड़े में घर गॾु। हाणे उन वरी रुगो पोस्ट रखी त खुमैनी गुज़ारे वियो, उन खां पोइ घर ई वेठो रहियो, न तॾे ते, न जनाज़े जी निमाज़ में खुमैनी जी वसियत मुताबिक़ उनखे सन में दफ़न कयो, न उन सन वियो, उहो वेठो घर रहियो। बसि पोस्ट इहा महिरबानी आहे कई जो रुगो पोस्टुनि जे मरण थी रखी। हाणे बि पोस्टुनि करण वारा बसि फलाणो महर ड्रबाई मोरे में न पहुतो। हाणे महर ड्रबाई जे मोरे पहुची, कहिड़ियूं गोलियूं हलाए हा, कहिड़ियूं तोपूं हलाए हा, कहिड़ा राफेल जहाज़ किराए हा, बसि महर ड्रबाई न पहुतो। उन जे करे ज़ुल्म थी वियो, कहर थी वियो, वीचारो इरफान मारिजी वियो। महर ड्रबाई पहुची हा त गोलियूं हथ सां रोकिया, बसि फलाणो न पहुतो, बसि कमु इहो आहे, फलाणो न पहुतो, फलाणो न पहुतो। या इन खे चइबो आहे मख, सम्झो था? मख छा चइबो आहे? उहो गंदी शइ ते वेहंदी आहे, सुठी ते न वेहंदी आहे। ॻोल्हे ॻोल्हे पोइ कहिड़ो बि तव्हां प्रोग्राम कंदो न, शादी जो बि का तकरीब का बि, पोइ जेकी मख हूंदी न, माण्हू जेको मख जे मिसल, उहो सॼो प्रोग्राम ॾिसी उहो तव्हांजी तारीफ़ न कंदो। हे शइ सुठी भली ज़बरदस्त, तव्हां महिनत कई, ख़र्चु कयो अहिड़े दौर में, भई को हर शइ ठीक थी वई न, उहो ग़लतियूं ॻोल्हींदो कहिड़ियूं कहिड़ियूं। उहो फलाणी शइ जेकी आहे न उहा न थी, फलाणी शइ न थी, फलाणी शइ उहा त न थी, उहा त मालिक खे बि ख़बर आहे, मिज़बान खे, ऑर्गेनाइज़र खे बि ख़बर आहे उहा न थी। उहो बेवकूफ़ आहे, उनखे ख़बर कान्हे उहा न थी त कंहिं जा सबबु हूंदा, ख़र्च ख़राज, पैसे जो मसइलो, बजट जो मसइलो, न बसि उहो न थी। हाणे मख उहा ॻोल्हींदो जेकी शइ न थी, उहा न थी, बसि न थी। हाणे जेकी थी आहे उन खे वरितो, उहा शइ कीअं थी। कंहिंजी शादी हूंदी, 500 माण्हू हुजनि, हाणे ॻोल्हींदो त केरु न आहे, उहो फलाणो न आहे। यार ॿुध, उहो फलाणो कोन अथई, हा कोन्हे यार, छो भला कोन्हे, का विढ़िया छा भला, कंहिं शइ ते विढ़िया छा, अलाए ख़बर न आहे। हाणे मानी खाई मोटी आया ॻोठु, वॾे वारा किथे पार्टी, त मानी फसी, उहो फलाणो कोन हो,
कोन फलाणो ऐं ज़ुल्म थी वियो नाहक थी वियो हाणे कीअं जी पार्टी थी कीअं थींदी शादी कीअं थींदी फलाणे खां सवाइ छो भला न आयो विढ़िया छा पाण में भला कावड़िया छा हाणे हुते तहक़ीक़ात हलंदी रिसर्च हलंदी हाणे ॿिया कमकार छुट हाणे हुते रिसर्च सॼी फलाणो कोन हुयो पार्टी में शादी में काज में कावड़िया छा भला छाती विढ़िया छा ठहियल था कल्ह बि गॾु हा पोइ राति लाइ हिक ॿिए खे बंदूकूं हयण लाइ छा न बसि जेको न हो हाणे हुनजी ॻाल्हि थींदी माना मख जो कमु ई आहे फलाणो नाहे पर ज़ुल्म थी वियो नाहक थी वियो फलाणो नाहे साईं ज़ैन शाह हज ते वियो वॾो गुनाह थी वियो साईं वॾो जुर्म थी वियो हज ते छो वियो हिननि खां पुछी हा इजाज़त वठी हा माण्हू जी पंहिंजी ज़ाती ज़िंदगी त आहे ई कान बसि सियासत जे भले 24 कलाक हे ॾासीं वॾा हे सिध ते सिरजण वारा आहिनि हे बसि टीकरूं ॾेई माण्हुनि खे माराईंदा ॿियो छा कंदा कावड़ जज़्बा टीकरूं ॾेई पाण घर वेठा हे सुतल क़ौम घर वेठी आहे वीचारा नौजवान मारिजी विया हिन क़ौम जे आसिरे ते माण्हू मरंदा हे माण्हू पिया मरंदा पिया था मरनि हे क़ौम सुती पई आहे सुतल हूंदी उथंदी कान हे क़ौम सतियूं गुज़री वेंदियूं हे क़ौम न उथंदी हिननि वीचारनि खे रुॻो इहो आहे ऐं प्लाट फलाणे हेठि वठिजे ऐं हिते वॾो कीमती वॾो पैसा कमाईंदासीं फलाणे हंधि घर हुजे फलाणे हंधि ॿार पढ़ाइजनि त ऑफिसर थींदा हीअं थींदो कीअं पैसा गॾु कजनि कीअं पैसा मेड़जनि कीअं ॿिए खे ठगी कजे कीअं धक ॾिजे कीअं कूड़ ॻाल्हाइजे कीअं मुनाफ़क़त कजे सॼो ॾींहुं मुनाफ़क़त जे पोयों सॼो ॾींहुं ठगी जे पोयों हिन क़ौम जे आसिरे ते माण्हू जेको आहे सो निकिरे ऐं पंहिंजो ज़िंदगियूं तबाह करे ज़िंदगियूं तबाह थी वियूं अलाए केतिरा माण्हू जेलनि में विया छा थियो अलाए केतिरा माण्हू मारिजी विया जेके क़तल थी विया शहीद थी विया उनजे घर जी कंहिं परघोर लथी आहे उन्हनि जी माउ बीमार माउ शुगर जी ब्लड प्रेशर जी दिलि जी मरीज़ उनजी कंहिं सार संभाल लथी आहे उन जूं घर में जेके वेठियूं आहिनि नियाणियूं ज़ाल आहे भेणूं आहिनि जेके वेठा आहिनि घर भाती पोड़ो पी आहे कीअं उनजी संभाल लथी आहे हे जज़्बात में जी कावड़ में अची बसि निकिरी था पवनि पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कनि था ॿ टे ॾींहं हो नाज़म जो खियो वाह ॿरी वई सही हल सिद्धू थी पई सभु चुप थी विया नसुल लाइ गॾाणी सोजी सिंध हल ठक त हाणे अकेलियूं जी माउ कुराड़ी वीचारी अकेली थाणे ते कोर्ट ते गॾाणी वरी विसरी वियो बसि ॿ टे ॾींहं पोतार माए फुट हे फेसबुक ई दानश्वर तरड़ा छोकिरा बसि पोतार माए फुट हुते वरी ॻोठ जे वॾेरे जे पेरनि जे किरिया पिया वरी ॻाल्हि साहबनि बि लिखिया जेके साहब सॼो ॾींहुं टाउन कमेटी जे चेयरमैन जे पोयों आहिनि उनजे 5,000 ते गुज़ारो वॾेरे जी ख़ुशामद में हाणे ईद थींदी सभु साहब वॾेरे जो ताक़ में ॾिसंदो उन्हनि बि लिखियो भोतार माए फुट हाणे वरी गॾाणी विसरी वियो बसि कुझु ॾींहं हो फातिमा जेकी रानीपुर वारी ज़ात वरी बि उनजी ॾुखी आहे ॾाढी फरड़ो ज़ात मां पहिरियों दफ़ो ॿुधी सो ज़ातियूं त एतिरियूं आहिनि जो माण्हू जेको आहे सो मूंखे मां वरी बदीन जो वियुसि मूंखां पुछे की ॾाढो चर्च हुयो सूमरो हो राजा सूमरे खां बि को चढ़ियल हो मुदाय मां ज़ात खुआवड़ ॾाढो मूंखे चर्चो हईं खुआवड़ ते सो ॿिए हंधि वरी ज़ात ईअं आहे हाणे बदीन किथे थर ॾे चवंदासीं खुआवड़ चवंदासीं ॿुधी कान्हे सो के ज़ातियूं असां न ॿुधियूं के वरी असांजी ज़ात न ॿुधी सो चर्चे जी ॻाल्हि कोन थो ॿुधायां राजा खे वरी पोइ फ़ोन ते ॿुधाईंदुसि ख़ुशि थींदो छो जो हो बि सूमरो हुजे मूंखे चर्चो हुयो सो फातिमा वीचारी विसरी वई रानीपुर वारी नसुल आहे गॾाणी विसरी वियो बसि कुझु ॾींहंनि जे लाइ फेसबुक ते ॾाढो पोस्टूं रखंदा हुआ सभु के हाणे वॾो हिननि खां सभु कुझु हिननि खां पुछिजे घर वेठा आहिनि नशे जे पोयों सोपारियुनि जे पोयां 30 रुपया सोपारी आहे पोइ ॿी 30 सेंट पंहिंजूं सोपारियूं खाई वेंदा बसि हिकिड़ी पोस्ट रखंदा नशे जे पोयों घर जो कमकार पुॼे न कोन कमाइणु पुॼे कोन बाबा रोज़गार कयो कारोबार कयो तालीम धंधो ॾे छॾियो तव्हां इहे जेको आहे शरारत वारा कमु फलाणो न आयो ज़ुल्म थी वियो फलाणो न पहुतो न त अलाए छा थी वियासीं साईं ज़ैन शाह पहुचिया मोरे में बसि पोइ त अलाए छा थी वञे छा थी विया जेको इहो ई थियो जेको इहो थियो जेको थिए थो पर हज ते वञण बि वॾी बेहसी आहे तव्हां कर साईं जलाल मोहम्मद शाह लाइ दुआ घुरी आहे मां त हिकु पोस्ट बि कोन ॾिठी आहे साईं जलाल मोहम्मद शाह जी शख़्सियत सिंध दोस्त बहितरीनु माण्हू अमन पसंद शरीफ़ शाह सदम उहो बीमार आहे ज़िंदगी मौत जी कश्म कंहिंखे का ख़बर ई कान्हे अञा बसि फिलहाल ई तबाह करे छॾियो न दर मंज़िल खपाइनि हो खपनि हो बाबा कीअं न खपाईंदा न कारोबार न धंधो न का आमदनी वॾेरो उहो ख़ुशहाल आहे जेको हुकूमत में आहे भई ज़मीनुनि जे आसिरे ते त कमु कोन हलंदो केतिरी बि ज़मीन हुजे अधु त जेको आहे सो हारी खणी वञे अधु मां भाण हेॾो महांगो ॿिच हेॾा महांगा दवाऊं हेॾियूं महांगियूं भली कंहिंखे 1000 जरेब हुजे जेसिताईं हुकूमत में न आहे टाउन कमेटी में न आहे त हुनजो गुज़ारो न थींदो न
हाणे हेॾी सियासत कनि था, हर शइ ख़र्च अख़राजात गाॾियुनि जा, ज़ाहिर आहे त पोइ घर खपंदा, ज़मीनूं खपनि थियूं न। पर कंहिं मदद कई आहे, मां चवां कंहिं पुछण बि कोन, जलाल मोहम्मद शाह वटि केरु पुछण बि कोन ईंदो, मां त का पोस्ट ई कान ॾिठी आहे जेकी हुनजी सिहतयाबी जी दुआ जी हुजे। एॾी बेहसी आहे माण्हुनि जी। हिकिड़ो सिंध दोस्त सियासतदान बीमार आहे, उनजी का पोस्ट कान्हे, वरी जेको हुनजो भाउ वञे थो दुआ घुरण जे लाइ मके मदीने ते, उते माना हुनजी नियाबत में हज उमरो करणु, दुआ करणु, त वरी हुन ते तनक़ीद आहे त इहो हज ते छो वियो? सी तव्हां खां पुछी वञे हा, इहा ग़लती हुन कई, वॾो गुनाह जो कमु कईसीं। हज ते वियो, इबादत अलाह जे घर वियो, उते वेही रोई दुआ थो घुरे पंहिंजे भाउ जी सिहत लाइ, अलाह हुनखे सिहतयाब कंदो। कैंसर जे लाइ, मुज़ी मर्ज़ में मुब्तला आहे, हिननि जे लाइ तमाशो आहे, हिननि जे लाइ हर शइ रोशो आहे। ॿ टे ॾींहं जज़्बात कावड़, बसि रोज़ बसि हर शइ पोइ विसरी, गॾाणी विसरी वियो, नाज़म जो विसरी वियो, उहो नंढड़ी निंगड़ी वीचारी फातिमा जेकी रानीपुर वारे पीर जंहिंखे मारियो, उहा विसरी वई। बसि कुझु ॾींहं अख़बारुनि में, फेसबुक ते, बसि कुझु ॾींहं हिकिड़ो वाक़ियो थिए थो, उन खां पोइ ॿियो थिए थो, पोइ पुराणो विसरी, हाणे उहो ख़तमु थी वियो। नओं एसि ताईं उहो वाक़ियो आहे फेसबुक ते, जेसि ताईं को नओं न थिए, नओं थिए पोइ पुराणो ख़तमु, बसि पोइ ख़तमु थी वियो। हाणे वरी हुनजे पोइ वरी उहो ॿियो थींदो, वरी उहो विसरी वेंदो। बेसी बेहयाई जी ॻाल्हि आहे न। जलाल मोहम्मद जा बीमार, ऐं भाउ हुनजे घर जी तीमारदारी लाइ न वञे, सॼो ॾींहुं तव्हांजे पोयों हुजे, तव्हांजे जलसनि में वेठो हुजे, तव्हांजे धरणनि में वेठो हुजे, तव्हां न का मदद कयो, न माली मदद कयो, न दुआ घुरो, कुझु तव्हां खां पुॼे ई कोन। बसि तनक़ीद, ॿ कम सिंधी माण्हू, ॿ कम जहिड़ा फर्स्ट क्लास, हिकिड़ो सलाह ॾियणु, ॿियो तनक़ीद करणु। सलाह बि पुछंदव न त बि शुरू थी वेंदो, हीअं कयो, हूअं कयो, हूअं कयो, हूअं कयो, पाण कुझु न कंदो, पाण कुझु न कंदो, सलाह ॾियण जे लाइ मोतबर सफ़ा। ओ वॾो अहिड़ो की वॾो धन आइनस्टाइन थी वेंदो, ओॾी महिल अरस्तु सुकरात थी वेंदो। सलाह ॾियण जो माना पहिरियों नंबर, ॿियो तनक़ीद करण जे लाइ भई मदद कुझु न पुॼंदसि। एतफाक सां ख़बर पए फलाणो छोकिरो भंग थो पीए, अचे पछड़ियो फलाणे जो पुटु मोतबर, उहो पाण खे लाइ छा सम्झंदो, हुनजो पुटु बि भंग थो पीए, वरी फछड़ी अञा रहंदो कंदो पर पंहिंजे ख़बर न हुनखे बि पए। बाबा पीए थो, तूं हिदायत करीसि, का नसीहत करीसि, तो कंहिंजी का मदद कई आहे कंहिं मवाली नशे जी, इस्पताल वठी वियो हुनखे, को इलाजु करायो थिए, ईअं नशो केरु छॾींदो? ज़ाहिर आहे इलाजु थींदो, इस्पताल में वेंदो, का हुनखे हिदायत नसीहत, न न पोइ फछड़ी फलाणो भंग थो पीए फलाणो, बसि इहो रुगो इहा सिगरेट थो पीए, ज़ुल्म आहे, हीअं थी बसि तनक़ीद, ॿियो सलाह ॾियणु, इहे ॿ कम हिननि खां पुॼनि था। हे त वॾी सी बेहसी आहे न, हे त वॾी बेहयाई आहे। ज़ैन शाह हज ते वियो आहे, वॾो गुनाह जो कमु थी वियो, हिननि खां पुछी वञे हा छो वियो, हाणे हुन ते पोइ छो वियो हज ते, छो न वञे, छो न हज ते वञे, गुनाह जो कमु आहे छा? ज़ारतुनि ते छो न वञे? तव्हां घर वेही शरारत शैतानगिरी कयो ऐं माण्हू न इबादत कनि, न ज़ियारतूं कनि, न पंहिंजे घर वञनि, न बीमार भाउ जी इयादत कनि, 24 कलाक धाणे में वेठो हुजे, पाण वरी घर वेठा। ईअं न थींदो आहे, कुझु हया शर्म धारियो, कुझु अकुलु धारियो। बसि फेसबुक अची वियो तव्हांजे हथ में, पोइ बसि तव्हांजी मर्ज़ी आहे, जंहिंजो पटको लाहियो, जंहिंजो पटको धूड़ कयो, जंहिंजी बेइज़ती कयो। फेसबुक इन जे लाइ आयो आहे न, फेसबुक जी दानशरनि जो जेको तौरु तरीक़ो आहे, बसि उनजी मर्ज़ी आहे, जेको लिखनि, कंहिंजा अहसास, कंहिंजे जज़्बात सां खेॾणु, कंहिंजी तज़लील करणु, इज़त नफ़्स मजरूह करणु, कंहिंजो ख़्यालु कयो, इज़त वारो मोज़िज़ शख़्सियत आहे, वॾो सैयद ख़ानदान सन जो साईं, त पाण ई पंहिंजे पुटनि ते सख़्ती कोन कई। अमीर हैदर शाह आज़ाद हो, इमदाद मोहम्मद शाह आज़ाद हो, साईं जी ज़िंदगी में इमदाद मोहम्मद शाह पार्लियामानी सियासत कई, इलेक्शन में बीठो, असेंबली जो मेंबर थियो, साईं हुन ते पाबंदी हई त तव्हां हरूभरू मुआरी सियासत कयो, जेको मां थो कयां उहो त आज़ादु आहे पंहिंजी सियासत में, हर शइ में। सुहेब जा आज़ादु आहिनि, जेको जेकी सियासत करे ज़बरदस्ती, माना उहा आज़ादी वारी करणी आहे छा? उहो इलेक्शन पार्लियामानी सियासत जेके बहितर जेको सम्झे, हर शइ में तव्हां पुछी करे त हाणे हे मां कमु कयां, हे न कयां, उहो आज़ादु आहे, सभु केरु पंहिंजी सोच आहे, पंहिंजो ख़्यालु आहे, जेके जहिड़ी सियासत सम्झ में अचे उहा कंदो। पर सियासत सां गॾु घर बि त आहे, कारोबार आहे, ॿार बचा आहिनि, तालीम जा एॾा ख़र्च आहिनि, घर जा एॾा बिजली गैस, उहे काॾों थींदा? उहो तव्हां हुनखे ज़ैन शाह खे तव्हां भरे ॾींदव छा गैस ऐं बिजली जा बिल? मुंहिंजे ॿारनि जी तालीम जी फीस तव्हां भरे ॾींदव छा? मुंहिंजे भाउ जलाल मोहम्मद शाह जो इलाजु तव्हां कराईंदव छा? हे कैंसर ऐं लख रुपए जी हिकिड़ी सुई लॻंदी आहे ॾियारी, ऐं काॾों पैसा अचनि? हुनजे लाइ माण्हू गॾु हुजे न, माइनि में वेठो हुजे, अञा बीमार थींदो। ज़ाहिर आहे साईं ज़ैन शाह घर त वेंदो न वेंदो, घर बि न वञे, भाउ जी खां पुछण बि न वञे, सां मिलण बि न वञे, उनखे आथत बि न चए, भाउ का मसइलो कोन्हे, अलाह मालिक अलाह ख़ैरु कंदो, इलाजु करायूं था।
ईअं बि न चवे, न धरणे में वेठो हुजे 24 कलाक, ख़ुदा ख़ुदा कयो, को अकुल जी ॻाल्हि कयो। ईअं इज़तदार ख़ानदाननि खे, ईअं माण्हुनि खे ईअं ज़लील न कयो। हज ते बि तव्हांखे तकलीफ़ रुॻो हज ते पहुती, हज ते वियो बसि तकलीफ़ तव्हांखे इहा आहे, छो न वञे हज ते? मर्ज़ी जा मालिक अल्लाह मुस्लिम।